ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। क्लास सोरो। Sitter Perry. What did you say? What did you say? तव्हां छा चयो? तव्हां छा चयो? Sitter B. I will reach in 10 minutes. I will reach in 10 minutes. मां 10 मिंटे में पहुंचा थो। मां 10 मिंटे में पहुंचा थो। Sitter T. Should I make some tea for you? Should I make some tea for you? छा मां तव्हांजे लाइ चांहि ठाहियां? छा मां तव्हांजे लाइ चांहि ठाहियां? Sitter चौथी. He is my best friend. He is my best friend. ही मुंहिंजो सुठो दोस्त आहे। ही मुंहिंजो सुठो दोस्त आहे। ऐं she is my best friend. She is my best friend. हूअ मुंहिंजी सुठी साहेड़ी आहे। हूअ मुंहिंजी सुठी साहेड़ी आहे। अचो मां तव्हांखे हिकिड़ी जोक थो ॿुधायां। जोक जो टॉपिक जो नालो आहे कंजूस पी। कंजूस पी। पुट पिकनिक तां घुमी करे घर आयो त उनजे पीउ उन खां पुछो, पुट घणो ख़र्च करे आए? रमेश, ऐं तूं पिकनिक ते विया, घणो ख़र्च थी वियो? चई 500 रुपया। चई कमाल तो करी, 500 रुपया ख़र्च करे आऊं? सम्झी थो ॻाल्हि खे पैसा कमाइण केॾा ॾुखिया आहिनि, तोखे सम्झ में अचे थो? चई बाबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छा ॻाल्हि ॿुधा? 500 रुपया? 500 रुपया केरु ख़र्च कंदो आहे? अरे बाबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छा ॿुधा तुंहिंजी ॻाल्हि? 500 रुपया ख़र्च करे आयो आहीं? बाबा मां न ख़र्च कया, इहे मां रमेश खां ख़र्च कराया। तो कुझु न ख़र्च कयो? न, सभु रमेश ई ख़र्च कयो। अरे वाह, इहो चइबो अथई सिंधीअ जो पुटु आहीं, सिंधीअ जो पुटु आहीं। हाणे मूंखे पक थी तूं मुंहिंजो पुटु आहीं। सिंधी रॉक्स, सिंधी रॉक्स। तव्हां ईअं न कजो, इहो जोक अथव, जोक सम्झी करे हलिजो। तव्हां सभु शेयर कजो। ईअं ॻाल्हि यार, इहो जोक आहे, जोक खे सम्झो। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।